ओम शांति। अॼु जी मुरली जी तारीख़ है 24/4/2021। अॼु मुरली में गीत आहे तव्हांखे पाए करे असां जहान पायो आहे। ओम शांति। गीत जा अक्षर ॿुधी करे तव्हां ॿारनि जा रोमांच खड़ा थियणा खपनि, छो जी सम्मुख वेठा आहियो न। सॼी दुनिया में बि केतिरा बि विद्वान पंडित आचार्य आहिनि, कोई भी मनुष्य मात्र खे इहो पतो न आहे कि बीहर जो बाप हर 5000 वर्ष पोइ ईंदो आहे। ॿार ई ॼाणंदा आहिनि न। ॿार चईंदा बि आहिनि जीअं आहियां उअं आहियां, तव्हांजो ई आहियां। बाप बि ईअं चईंदा आहिनि न, जीअं आहियो उअं आहियो, मुंहिंजा ई ॿार आहियो। तव्हां बि ॼाणंदा आहियो उहो सभिनि आत्माउनि जो बाप आहे, सभु उनखे ई त सॾु कंदा अथसि। बाप सम्झाईंदा आहिनि, ॾिसो रावण जो केतिरो परछायो आहे न दुनिया में। हिकु बि सम्झी न सघंदो आहे कि जेके असां परम पिता परमात्मा चऊं था, पोइ पिता चइण सां ख़ुशी छो न थींदी आहे। इहे भुलिजी विया आहिनि न। उहो बाबा ई असांखे वरसो ॾींदो आहे। बाप ख़ुदि ई सम्झाईंदो आहे कि एतिरी सहज ॻाल्हि बि कोई सम्झी नथो सघे। बाप सम्झाईंदा आहिनि इहो त उहो ई आहे जंहिंखे सॼी दुनिया पुकारदी आहे, कि मां त उहो ई आहे न जेके सॼी दुनिया पुकारे थी। ओ गॉड फादर, हे राम, ईअं पुकारदी रहंदी आहे। पुकारदे प्राण छॾे छॾंदा आहिनि। ऐं हिते मां ई तव्हांखे पढ़ायां थो, तव्हांजी बुद्धि हाणे हुते हली वञणी खपे। बाबा आयल आहे कल्प पहिरियों मुआफ़िक, कल्प बाबा अची करे पतितनि खां पावन ठाहे दुर्गति खां सदगति में वठी हलंदो आहे। ॻाईंदा बि आहियूं न, सर्व जो सदगति दाता बाप। हाणे तव्हां ॿार हुननि जे सम्मुख वेठा आहियो। तव्हां आहियो मोस्ट बिलवेड स्वीट चिल्ड्रन। भारतवासियुनि जी त ॻाल्हि आहे, बाप बि भारत में ई त जन्म वठंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां भारत में जन्म वठंदो आहे, त ज़रूर उहो ई प्यारा लॻंदा न। यादि बि सभु हुननि खे ई कंदा आहिनि जो जंहिं धर्म जो आहे उहो पंहिंजे धर्म स्थापक खे यादि कंदो आहे। भारतवासी ई न ॼाणंदा आहिनि कि असांजो धर्म आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। बाप सम्झाईंदा आहिनि भारत ई प्राचीन देश आहे, त उहो चई छॾंदा आहिनि कि केरु थो चए कि सिर्फ़ु भारत ई हुयो। जॾहिं बाबा जा ॿार बाबा जी इहा ॻाल्हि माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि कि भारत ई प्राचीन देश आहे, त पोइ ॿाहिरां वारा माण्हू चईंदा आहिनि केरु थो चए सिर्फ़ु भारत ई हूंदो आहे। ॿाहिरां वारा माण्हू हुता अज्ञानी। दुनिया में त अनेक ॻाल्हियूं ॿुधंदा रहंदा आहिनि। कोई छा चईंदो आहे, कोई छा चईंदो आहे। कोई चईंदो आहे केरु थो चए कि गीता शिव परमात्मा ॻाई अथई। कृष्ण बि त परमात्मा आहे न, हुन ॻाई अथई। परंतु कृष्ण परमात्मा कीअं थी सघंदो आहे? कृष्ण त देहधारी आहे। परमात्मा मतिलबु सदैव परे ते परे रहण वारी आत्मा, सदैव सर्वशक्तिवान आत्मा। कृष्ण त दुनिया में अची करे जनम मरण जे चक्कर में ईंदो आहे न, पोइ उहो परमात्मा कीअं थी वियो? पोइ चई छॾंदा आहिनि परमात्मा सर्वव्यापी आहे। ॾिसो केतिरो माण्हुनि में अज्ञानता आहे न। पोइ वरी चईंदा आहिनि इहे सभु खेल परमात्मा जो ई आहे। ही सभु भॻवान जा ई रूप आहिनि। भॻवान ई अनेक रूप धरे लीला थो करे न। भारत जो चाहे सो करे, भॻवान जो चाहे सो करे सघंदो आहे। हाणे भॻवान थोरी अनेक रूप धरंदो। भॻवान खे त ख़ुदि जो कोई शारीरिक रूप अथसि ई न। इहे त पंहिंजी आत्मा आहे। आत्मा ऐं परमात्मा हिकु जहिड़ा ॾेखारण में ॾींदा आहिनि न। हिन करे माण्हू चई छॾंदा आहिनि भॻवान ई अनेक रूप धरी लीला थो करे, परंतु पाण सभु आत्मायूं अलॻि अलॻि रूप धरे लीला था करूं। भॻवान जो चाहे सो करे सघंदो आहे, ईअं थोरी थींदो आहे। भॻवान चाहे त हीअ दुनिया दुखी थिए ई छो? त बाबा चईंदा आहिनि इहे त तव्हां पंहिंजे कर्मनि अनुसार दुख सुख में ईंदा आहियो। मां थोरी तव्हांखे दुख ॾींदो आहे, मां त तव्हांखे सदैव सुखी सुख ॾींदो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो माया केतिरी प्रबल आहे न। अॼु चईंदा आहिनि बाबा असां वरसो ज़रूरु वठंदासीं, नर सां श्री नारायण ते ईंदासीं। कल्ह हूंदा न आहिनि। तव्हां ॼाणंदा बि आहियो केतिरा त हली विया, फ़र्क़ु थी ॾेई छॾंदा आहिनि न बाबा मां।
ॾिसो मम्मा खे बि मोटर में घुमाईंदा हुया, उहे अॼु आहिनि। अहिड़ा सुठा बि माया जे संग में अची करे किरी पवंदा आहिनि, जो हिकदमि हेठि ई किरी पवंदा आहिनि। जंहिं कल्प पहिरियों सम्झो हुयो उहो ई सम्झंदो। अॼु दुनिया में छा लॻो पियो आहे, तव्हां ॿार पंहिंजे खे ॾिसो छा ठही विया आहियूं न। गीत बि ॿुधो न, चवंदा आहिनि न, असां अहिड़ो वरिसो वठंदा आहियूं जो असां पूरे विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। हुते कोई हद जी ॻाल्हि हूंदी न आहे, सदा हदनि, हिते त सदा ई हदनि में ई लॻल आहिनि। बाबा चवंदा आहिनि सतयुग में कोई हद जी ॻाल्हि न हूंदी आहे। हिते त चवंदा आहिनि असांजे आसमान में तव्हांजो एरोप्लेन आयो त शूट करे छॾींदासीं। हुते त कोई हद जी ॻाल्हि ई न हूंदी, पूरे विश्व जा मालिक पाण ई त हूंदासीं। इहे बि गीत ॻाईंदा आहिनि न, परंतु सम्झंदा थोरी आहिनि। बाबा चवनि था जीअं अॼु जो गीत हुयो, तव्हांखे पाए करे असां जान पाए छॾियो, परंतु सम्झंदा न आहिनि कि जहान कीअं पाइबो। तव्हां ॼाणंदा आहियो बरोबरु, बाबा असांखे वरी खां विश्व जो मालिक थो ठाहे। अनेक बार ये 84 जो चक्कर लॻायो, थोरो समय करके पाण खे दुख मिलंदो। सुख त ॾाढो आहे न। ॾिसो हाणे बि अंतिम जन्म में बि पाण खे खाइण लाइ त आहे। इन करे बाबा चवंदा आहिनि तव्हां ॿारनि खे अपार सुख ॾिनो, हाणे माया सां हारो न। बाप जा ॿार त ढेर आहिनि, सभु त हिकु जहिड़ा सपूत ॿार न थी सघंदा आहिनि न। कोई खे 5-7 ॿार हूंदा आहिनि, हुननि मां 1-2 कपूत हूंदो आहे त मथो ई ख़राबु करे छॾींदो आहे, लाखों करोड़ों रुपए उड़ाए छॾींदा आहिनि। बाप हिकदमि धर्मात्मा ऐं ॿार बिल्कुलु छट खाते में। बाबा चई, बाबा अहिड़ा ॾाढा मिसाल ॾिठा अथई ब्रह्मा बाबा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो सॼी दुनिया हिन बेहद बाप जा ॿार आहिनि न। बाप चवंदा आहिनि मुंहिंजो बर्थ प्लेस इहो भारत ई आहे। हर हिक खे पंहिंजी धरती जो क़दुरु थींदो आहे न। दूसरी ॿी कोई जॻह शरीर छॾंदा आहिनि त पोइ हुननि खे पंहिंजे गांव में वठी ईंदा आहिनि। बाप बि भारत में ईंदा आहिनि न। तव्हां भारतवासियुनि खे वरी खां बेहद जो वरिसो थो मिले न। तव्हां ॿार चवंदा आहियो असां वरी खां सो देवता विश्व जो मालिक था ठहूं। असां मालिक हुयासीं, हाणे असांजो छा हाल थी वियो आहे। काथां खां काथे अची करे पिया आहियूं। 84 जनम भोगते भोगते असां आत्माउनि जी इहा हालत थी आहे न। ड्रामा खे बि सम्झणो आहे। हिनखे चइबो आहे हार ऐं जीत जो खेल। भारत जो ई तो ये खेल आहे, हिन में पंहिंजो पार्ट आहे। तव्हां ब्राह्मणनि जो सभिनि खां ऊच ते ऊच पार्ट आहे हिन ड्रामा में। तव्हां सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियो, ॾाढो सुख भोगंदा आहियो। ॾिसो हाणे पाण ब्राह्मण आहियूं, कल्ह पाण देवता ठहींदासीं। तव्हां जेतिरो सुख ॿियो कोई भोगी न सघंदो आहे। नाम ई आहे स्वर्ग, इहे नर्क आहे न। हितां जो सुख त कागविष्ट समान आहे। अॼु लखपति आहिनि, ॿिए जन्म में छा ठहींदा कुझु पतो थोरी आहे। इहे आहे ई पाप आत्माउनि जी दुनिया। सतयुग आहे पुण्य आत्माउनि जी दुनिया। तव्हां पुण्य आत्मा ठहो था न, त कॾहिं बि पाप न करणो खपे। हमेशह बाबा सां सिधो ई हलणो आहे। बाप चवंदा आहिनि मूंसां गॾु धर्मराज सदा आहे ई, सदैव आहे ई। द्वापर खां वठी करे धर्मराज मूंसां गॾु आहे। सतयुग त्रेता में मूंसां गॾु धर्मराज न हूंदो आहे। द्वापर खां मुंहिंजी अर्थ दान पुण्य कंदा आया आहियो न तव्हां। ईश्वर अर्पणायम चवंदा आहियो। गीता में श्री कृष्ण जो नाम लिखी छॾियो अथनि। श्री कृष्ण अर्पणायम, रिटर्न ॾियण वारो त मां ई आहियां न। हिन करे श्री कृष्ण अर्पणायम चवणु ग़लति आहे। ईश्वर अर्पणायम चवणु ठीकु आहे। श्री गणेश अर्पण करण सां बि कुझु तव्हांखे मिलंदो न। पोइ बि भावना जो कुझु न कुझु ॾेई छॾंदो आहे सभिनि खे, लेकिन मां ई ॾींदो। मूंखे त कोई ॼाणंदो ई न आहे। हाणे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। असां सभु कुझु शिव बाबा खे अर्पण कयो आहे न। बाबा बि चवंदा आहिनि मां आयो आहियां तव्हांखे 21 जन्म जो वरिसो ॾियणु।
हाणे आहे ही तव्हांजी उतरती कला। रावण राज्य में जो भी दान पुण्य आदि कंदा आहियूं पापात्माउनि खे ई त ॾींदा आहियूं। कला उतरदी ही रहंदी आहे, करके कुझु मिलंदो बि आहे त बि अल्पकाल जे लाइ। हाणे त तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ थो मिले न। हुनखे चईंदा ई आहियूं राम राज्य। हाणे पाण राम राज्य में वञूं था न, इन करे बाबा जेको हाणे पाण खे ज्ञान थो ॾे उहो राम राज्य में पंहिंजो 21 जन्मनि ताईं हलंदो। 1 जनम इहो ऐं 20 जनम हुतां जा। ईअं न चईंदासीं कि हुतां जो ईश्वर जो राज्य आहे। न, राज्य त देवी देवताउनि जो ई हूंदो। बाप चईंदा आहिनि मां राज्य थोड़ी कंदो आहियां। तव्हांजो त आदि सनातन देवी देवता धर्म ई हूंदो न। उहो हाणे प्राय लोक थी वियो आहे। बस वो दुनिया स्थापन मां कई, लेकिन चईंदासीं कहिड़े धर्म जो राज्य आहे? आदि सनातन देवी देवता धर्म वारनि जो राज्य आहे। बाबा चईंदा आहिनि हाणे वरी खां मां उहो स्थापन थो करां न। मां ही त कल्याणकारी आहियां न। मूंखे ही चइबो आहे सच्चो बाबा। तव्हांखे सच्ची नॉलेज थो ॾियां न, पंहिंजी ऐं रचना जे आदि मध्य अंत जी। बाबा तव्हांखे बेहद जी हिस्ट्री जोग्राफी थो ॿुधाए। केतिरी ज़बरदस्त कमाई आहे न। ॾिसो स्कूल में बि जॾहिं टीचर पाण खे पढ़ाईंदो आहे त टीचर पढ़ाईंदो आहे, पाण बि पढ़ी लिखी करे होशियार थींदा आहियूं त वञी करे सुठो कमाईंदासीं न। हिते बि जेको सुठी पढ़ाई पढ़े थो, पढ़ी करे सम्झी करे ॿियनि खे ॿुधाईंदो त कमाई बि त थींदी, ख़ुदि बि धारण करिणो। तव्हां चक्रवर्ती राजा था ठहो न। उन्हनि पोइ उहो हिंसा जो चक्र ॾेई छॾियो अथनि। चक्र जो मतिलबु आहे पूरी सृष्टि चक्र जो सत्युग त्रेता द्वापर कलयुग जो ज्ञान। हिन ज्ञान जे सिमरन सां पंहिंजा सभु आसुरी स्वभाव संस्कार ख़तम थी वेंदा आहिनि। त हिन ज्ञान जो चक्कर घुमाइणो आहे। हुननि त वरी उहो हिंसा जो चक्कर ॾेई छॾियो अथनि। असल में त इहे ज्ञान जो चक्कर आहे, परंतु इहे ज्ञान त प्राय लोक थी वेंदो आहे न। तव्हांजो इहो मुख्य चित्र अथव, हिकु तरफ़ त्रिमूर्ति, ॿिए तरफ़ जाड़ ऐं चक्र। बाबा सम्झायो अथई शास्त्रनि में त कल्प जी आयु लाखों वर्ष लिखी छॾी अथई। सॼो सुत ई मुंझाए छॾियो। बाबा जे सवाइ कोई पंहिंजो सुत सुलझाए न सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांजो सॼो सुत ई मुंझी वियो अथव। बाबा जे सवाइ कोई बि सुत सुलझाए न सघंदो आहे। बाप सम्मुख ख़ुदि आया आहिनि न। चईंदा आहिनि मूंखे ड्रामा अनुसार अचिणो ई पवंदो आहे। मां हिन ड्रामा में बंधल आहे न। इहो थी न सघंदो आहे कि मां, बाबा चईंदा आहिनि इहो त थी न सघंदो आहे कि मां अचां ई न। ईअं बि न कि अची करे मरे हुए खे ज़िंदा करे छॾां या कोई खे बीमारी खां छुड़ायां न। ॾाढा ॿार चईंदा आहिनि बाबा असांजे मथां कृपा करो, लेकिन हिते कृपा आदि जी ॻाल्हि न आहे। तव्हां मूंखे हिन करे सॾु कयो अथव छा कि आशीर्वाद करो, असां कोई घाटे में न पऊं। बाबा चईंदा आहिनि मां हिन करे थोरी ईंदो आहे। मूंखे त सॾु ई कंदा आहिनि कि हे पतित पावन अच, दुख हरता सुख करता अच। शरीर जे दुख हरता त डॉक्टर आहिनि न। मां कोई हिन करे ईंदो आहियां छा? तव्हां चईंदा आहियो नई दुनिया स्वर्ग जो मालिक ठाहियो या शांती ॾियो। ईअं न चईंदा आहियो कि असांजी बीमारी अची करे ठीकु करो। हमेशह शांती जे लाइ, मुक्ति जे लाइ ई मूंखे सॾु कंदा आहिनि। त मूंखे पाठ त वॼाइणो आहे, लेकिन इहे तव्हांखे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरितो ॾियण लाइ मां ज्ञान ॿुधाईंदो आहियां। जो पुठियां ईंदा आहिनि हुननि खे शांती केतिरी मिलंदी आहे न। पुठियां था जो अञा ताईं आत्मायूं मथां अचनि थियूं। कलयुग जे अंत ताईं अञा ताईं बि ईंदियूं रहंदियूं आहिनि। एतिरो समय त शांति धाम में रहंदियूं आहिनि न। ड्रामा अनुसार जंहिंखे पाठ मिलियो आहे उहे ई ईंदियूं न। पाठ बदिली त न सघंदो आहे। जंहिंजो जंहिं समय पाठ आहे उहे हिन सृष्टि ते ईंदा रहंदा, लेकिन ईंदा सभु हिकु बार ज़रूरु। बाबा सम्झाईंदा आहिनि शांति धाम में त ॾाढियूं आत्मायूं रहंदियूं आहिनि जो पिछाड़ी में ईंदियूं वेंदियूं आहिनि।
ये ड्रामो ठहियल आहे न, पिछाड़ी वारनि खे पिछाड़ी में ई अचिणो आहे। ये झाड़ ठहियल आहे, ये चित्र आदि जो ठाहींदा आहिनि सभु तव्हांखे सम्झाइण लाइ। ऐं जो बि चित्र निकिरंदा रहंदा आहिनि कल्प पहिरियों मिसल ई निकिरंदा आहिनि। 84 जो विस्तार झाड़ में बि आहे न, ड्रामा चक्कर में बि आहे। हाणे पोइ सीरी निकिरंदी आहे। मनुष्य त कुझु बि ॼाणंदा न आहिनि, बिल्कुलु जीअं त ॿुधो आहे। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे परम पिता परमात्मा जो ज्ञान जो सागर आहे, शांति जो सागर आहे, उहो असांखे हिन ब्रह्मा तन में अची करे पढ़ाइनि था। बाप चवंदा आहिनि मां ईंदो ई हुन में आहियां जो पहिरियों पहिरियों विश्व जो मालिक थींदो। तव्हां बि ॼाणंदा आहियो न बरोबरु, असां बि ब्रह्मा द्वारा ब्रह्मन ठहिया आहियूं। गीता में त इहे ॻाल्हियूं न आहिनि। बाप चवंदा आहिनि इहे ख़ुदि ई नारायण जी पूजा कंदा हुया ब्रह्मा बाबा। ट्रेन में बि मुसाफ़िरी कंदा हुया, गीता पढ़ंदा हुया। मनुष्य सम्झंदा हुया इहे त ॾाढो धर्मात्मा आहे। हाणे उहे सभु ॻाल्हियूं भुलिजी वियासीं। पोइ बि हिन गीता आदि त पढ़ी अथई। बाबा चवंदा आहिनि मां सभु कुझु ॼाणंदो आहियां। हाणे तव्हां वीचार करो कि असां कंहिंजे अॻियां वेठा आहियूं, जंहिंसां असां विश्व जा मालिक था ठहियूं। पोइ हुनखे घड़ी घड़ी भुलिजी छो वेंदा आहियूं। बाप चवंदा आहिनि तव्हांखे 16 घंटा फ्री ॾिनो आहे, बाक़ी पंहिंजी सर्विस करो। तव्हांखे 16 घंटा त फ्री आहे न, बाक़ी बाबा त चवंदा आहिनि न मुंहिंजी 8 घंटा सर्विस करो, बाक़ी तव्हांखे 16 घंटा जो बि करिणो अथव करो। पंहिंजी सर्विस कंदा आहियो, गोया विश्व जी सर्विस कंदा आहियो। एतिरो पुरुषार्थ करो जो कर्म कंदे कम से कम 8 घंटा बाबा जी यादि में रहो। हाणे सॼे ॾींहं में 8 घंटा यादि करे न सघंदा आहिनि। उहा अवस्था जॾहिं थींदी तॾहिं सम्झंदासीं इहे त ॾाढी सर्विस कंदो आहे। ईअं न सम्झो असां ॾाढी सर्विस कंदा आहियूं, भाषण ॾाढो फस्ट क्लास कंदा आहियूं, परंतु योग त बिल्कुलु आहे ई न। योग जी यात्रा ई त मुख्य आहे। बाप चवंदा आहिनि तव्हांजे सर ते विक्रमनि जो बोझो ॾाढो अथव, इन करे सवेरे उथी करे मूंखे यादि करो। 2 खां 5 ताईं फस्ट क्लास वायुमंडल रहंदो आहे। आत्मा रात जो आत्म अभिमानी ठही वेंदी आहे, जंहिंखे निंड चइबी आहे। हिन करे बाप चवंदा आहिनि जेतिरो थी सघे बाप खे यादि कंदा रहो। हाणे बाबा चवंदा आहिनि मन मना भव, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। इहा आहे चढ़ती कला जो मंत्र। अच्छा, ओम शांति। पुरुषार्थ शब्द खे यथार्थ रीति सां यूज़ करण वारा सदा अॻियां वधण वारा श्रेष्ठ पुरुषार्थी ठहो। कई बार पुरुषार्थ शब्द भी हार खाइण में व असफलता प्राप्त करण में सुठी ढाल ठही वेंदी आहे। जॾहिं कोई बि ग़लती थींदी आहे त चई छॾींदा आहियूं असां त हाणे पुरुषार्थी आहियूं, लेकिन यथार्थ पुरुषार्थी कॾहिं हार न खाईंदा। छोकी पुरुषार्थी शब्द जो यथार्थ अर्थ आहे स्वयं खे पुरुष अर्थात आत्मा सम्झी करे हलणु। अहिड़ी आत्मिक स्थिति में रहण वारा पुरुषार्थी सदैव मंजिल के सामने रखते हुए हलदा रहंदा आहिनि। वो कॾहिं बि रुकदा न आहिनि, हिम्मत उल्लास छॾंदा न आहिनि। स्लोगन आहे मास्टर सर्वशक्तिवान जी स्मृति में रहो। ये स्मृति ही मालिकपन जी स्मृति ॾियारती है। अच्छा, ओम शांति।